PPMPA फयाज़ अली भुट्टो जी कोरोना वायरस बाबत ॻाल्हि ॿोल अचो त ॾिसूं था ही वीडियो। रहीम मुंहिंजे सभिनी तकवासियुनि खे इहा त ख़बर आहे त हिकिड़ी बीमारी जेका दुनिया लेवल ते अची वई आहे जंहिंजो नालो आहे कोरोना, जेका चाइना खां हली सॼी दुनिया में हुन तबाही फैलाए छॾी आहे ऐं पाकिस्तान में बि हुन जा असरात कुझु ॾींहंनि खां हलनि पिया। मां पंहिंजे तकवासियुनि खे इहे चवंदुमि त वधि मां वधि एहतियात कनि। असांजी सिंध गवर्नमेंट चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे हुकुम तहत असांजो CM सिंध साईं मुराद अली शाह उनजी टीम ऐं हेठि वर्कर ताईं जेके सॼी सिंध में आहिनि सॼे पाकिस्तान में आहिनि इन बीमारी जे ख़िलाफ़ कमु कनि पिया ऐं असां उहो ई चऊं पिया त वधि मां वधि एहतियात कनि, घरनि मां न निकिरनि, असांजा भाउर असांजूं भेणूं असांजूं माइरूं असांजा बुज़ुर्ग घरनि खां न निकिरनि, पाण बि बचाइनि, पंहिंजे घर वारनि खे पंहिंजे पाड़े वारनि खे बचाइनि। हिन बीमारी जो को बि अञा ताईं दुनिया में इलाज न आयो आहे, सिर्फ़ु एहतियात ई हुनजो इलाज आहे। तव्हांजी पाकिस्तान आर्मी, पाकिस्तानी रेंजर्स, पाकिस्तान जी जेका बि मीडिया आहे उर्दू सिंधी ऐं असांजा ख़ुशूसनि डॉक्टर्स इन बीमारी जे ख़िलाफ़ लड़ी रहिया आहिनि। असांजी पाकिस्तान पीपल पार्टी टीम इन जे ख़िलाफ़ लड़ी रही आहे। तव्हां घर में वेही दुआ कयो असांखे पाकिस्तान खे इन मूज़ी बीमारी खां जल्दी